अॼोके विलाग में पाण कंदासीं गुफ्तगू पुलिस के बारे में। पंजाब पुलिस के उन ऑफिसर जी जेको सोशल मीडिया जो स्टार बनल रहियो। सोशल मीडिया यूज़ सब पुलिस वारा कन था। सिंध पुलिस जा ऑफिसर भी सोशल मीडिया यूज़ कन था। सिंध पुलिस जा सिपाही, सिंध पुलिस जो औरत जेके लेडी पुलिस एहलकार आहिनि, थाने जे सूबेदार जो भी जिक्र कंदासीं, जंहिं 18 ग्रेड जे ऑफिसर के 18 लितर लॻराया। पाण ॻाल्हि कंदासीं सखर जे उन DPO जी। हिन वक़्त जो सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जॾहिं ज़िलई नाज़िम हुयो त उन वक़्तु उहो DPO हूंदो हुयो ऐं उन वक़्तु शायदि उनजी शादी बि न थियल हुई। मज़ाक दावत में हू उनखे मुर्गीअ जे टिका उहे खाराईंदे उनखे चवंदो त हिमत कयो, तव्हांजी अञा शादी बि न आहे थियल। इहे वीडियोज़ सिंध में तमामु घणनि माण्हुनि ॾिठियूं हूंदियूं। अहमद मुईद्दीन 19 ग्रेड जो ऑफिसर हुयो ऐं जंहिं रफ़्तार सां हू हली रहियो हुयो, नई तरीक़े सां हू ख़िदमत कंदो रहे हा त पंजाब जो IG त ज़रूर लॻणो हुयो। वो अभी आपका शाम मगरिब से पहले नुकसान भी पूरा करेगा। 3 दिन में अगर ये मुल्ज़मान अंदर नहीं होते, आपने मेरे साथ रब्ता कर लेना है या ऑफिस आ जाना। दूसरी बात, आप कब इनकी ज़मानतें कैंसिल करा रहे हैं? कब ज़मानतें कैंसिल कर रहे हैं? अच्छा चलें, वो हम केसेस को देखते हैं। मैं वैसे जनरल बात कर रहा हूँ कि यहाँ से कोई DD की ले लिया आपने दरख्वास्त? आप जाइए, आपसे रब्ता हो जाएगा इंशाल्लाह, जो है ना हम उस पर एक्शन करवाएंगे। आप नंबर जिस जे तुसी अपनी बेटी दा कातिल नाल खलो के ज़मीन वास्ते आए हो, उस केस मैं नहीं कहांगा। जाओ। सिंध जे माण्हुनि इहो बि लिखियो त काश सिंध में भी को अहिड़ो अहमद मुईद्दीन जहिड़ो ऑफिसर हुजे जेको पब्लिक खे इंसाफ़ ॾियारे सघे। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त सिंध जो को न को पुलिस ऑफिसर अहिड़ियूं ओपन कचहरियूं ज़रूर करे जेके लाइव हुजनि, उन्हनि जा टुकड़ा कटे सोशल मीडिया ते बि रखनि त माण्हुनि खे ख़बर पए त असां वटि सिंध में बि को न को अहमद मुईद्दीन आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼोके विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। अॼोके विलाग में पाण कंदासीं गुफ्तगू पुलिस जे बारे में। पुलिस जा त तमामु घणा कारनामा आहिनि, तव्हांखे ख़बर हूंदी। तमामु वॾे पैमाने ते पुलिस कार्रवायूं बि कंदी आहे, हाफ फ्राए बि कंदी आहे त फुल फ्राए बि। पर अॼोके विलाग में अहिड़ो कुझु बि न हूंदो। हाफ फ्राए फुल फ्राए वारा सिंध जा जेके पुलिस ऑफिसर आहिनि, उन्हनि जी ॻाल्हि कहिड़ी कजे। पर हलूं था पाण पंजाब में पुलिस ऑफिसर हिकिड़ो रिटायर थियो आहे, जंहिंखां पोइ सोशल मीडिया ते तमामु घणी जेका आहे उन जे बारे में कया सारियूं कयूं पियूं वञनि त हुनखां ज़बरदस्ती इस्तीफ़ा वरिती वई आहे, हुनखे मुल्क बदर कयो वियो आहे ऐं वधीक उन बारे में छा ॻाल्हियूं आहिनि उहे त कंदासीं। पर उन सां गॾोगॾु हिकिड़े थाणे जे सूबेदार जो बि ज़िक्र कंदासीं, जंहिं 18 ग्रेड जे ऑफिसर खे 18 लितर लॻराया। 18 ग्रेड माना हर ग्रेड वाइज़ चो त जेतिरा हुनजा ग्रेड आहिनि एतिरा हुनखे लितर हणो। उन सां गॾोगॾु पाण ॻाल्हि कंदासीं सखर जे उन DPO जी। हिन वक़्त जो सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जॾहिं ज़िलई नाज़िम हुयो त उन वक़्तु उहो DPO हूंदो हुयो ऐं उन वक़्तु शायदि उनजी शादी बि न थियल हुई। मज़ाक दावत में हू उनखे मुर्गीअ जे टिका उहे खाराईंदे उनखे चवंदो त हिमत कयो, तव्हांजी अञा शादी बि न आहे थियल, पोस्टिंग बि पहिरीं अथव, तंहिंजे करे थोरी हिमत कयो। इन्हनि टिनी चइनी ॻाल्हियुनि ते पुलिस जे ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। पर पहिरियां ॻाल्हि कंदासीं पंजाब पुलिस जे उन ऑफिसर जी जेको सोशल मीडिया जो स्टार बनल रहियो ऐं सोशल मीडिया ते ईअं शाइल रहियो जीअं कंहिं ज़माने में सिंध में कावश अख़बार उन ज़माने में प्रिंट मीडिया तमामु घणी अहमियत रखंदी हुई। उन वक़्त में कावश जा जेके कवरेज हुई, जिन SSPs खे मिलंदी हुई त उहे काविशी SP सॾिया वेंदा हुआ त ही कावश जा फेवरेट SP आहिनि। उन वक़्तु हू कंहिं बि वॾेरे जी कंहिं भोतारे जी कोन ॿुधंदा हुआ ऐं हक़ीक़त इहा आहे त उन ज़माने में उहे खुलियूं कचहरियूं जेके हाणे पंजाब पुलिस में चौधरी अहमद मुईद्दीन कयूं आहिनि, उन जो जेको सिलसिलो आहे उहो उन वक़्तु हूंदो हुयो ऐं वॾे पैमाने ते इन करे उहे खुलियूं कचहरियूं अहमियत वारियूं हूंदियूं हुयूं जो वॾेरनि भोतारनि सरदारनि जे उताकुनि खां वधीक माण्हू सरकारी दफ़्तर में वेंदा हुआ, SSP वटि वेंदा हुआ, जंहिं वक़्तु उनजो नालो DPO हूंदो हुयो। DPO जी उन में ऑफिस में दरख़्वास्त खणी वेंदा हुआ, शिकायत कंदा हुआ कहिड़ी बि, ऐं उन शिकायत जो तदारक थींदो हुयो। अहमद मुईद्दीन जेको पंजाब पुलिस जो 19 ग्रेड जो ऑफिसर आहे, उन जी शोहरत जी जेका सबबु आहे उहो कहिड़ो आहे? उहो बि इहो ई सबबु आहे। पर हुन उनखे सोशल मीडिया ते आंदो आहे। पंहिंजूं जेके बि खुलियूं कचहरियूं आहिनि उहे हो सोशल मीडिया ते वीडियो ठाहे रखंदो आहे ऐं उन्हनि वीडियो ठाहिण जे दौरान हुनजो स्टाफ पूरो ख़्यालु रखंदो आहे त वीडियो ठाहिण वारी जेका कैमरा आहे उन जे ट्राइपॉड जे अॻियां को बि जेको अर्ज़दार आहे या माण्हू आहे को बि न अची सघे। हुनखे जेके माइक आहे उहा लॻल हूंदी हुई, जेके अॼुकल्ह ब्लूटूथ वारियूं माइक आहिनि उहा लॻल हूंदी हुई।
उन सां गॾोगॾु हुनखे ख़बर हूंदी त मां ऑन कैमरा आहियां, मतिलबु लाइव आहियां, ऐं उन लाइव कवरेज दौरान जेतिरा बि हू फ़ैसिला कंदो हुयो, केतिरनि ई हुननि में तव्हां ॾिठो हूंदो त खुली कचहरीअ में इहे वीडियोज़ सिंध में तमामु घणनि माण्हुनि ॾिठियूं हूंदियूं, उन में हू उथंदे ई कंहिं बि जेका औरत ऐं बेवा उन जी दांह ते हू चवंदो SHO सस्पेंड, त उन ते ताड़ियूं वॼी वेंदियूं सॼे हाल में। SHO सस्पेंड। मैंने आपको पहले भी कहा था जुल्म नहीं करना, ये आपने जुल्म किया होगा, ये जुल्म किया होगा, ये माँ अपने बच्चे को मुफ्त चोरी के बाद पिस्टल डाल दिया तुमने। प्लीज क्लोज टू लाइन, सस्पेंड। इन क़िस्म जो हिकिड़ो किरदारु अहमद मुईद्दीन 19वीं ग्रेड जो ऑफिसर जंहिं पंजाब जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में सर्व कयो, हो डेरा गाज़ी खान में बि रहियो, साहिवाल में बि रहियो, झेलम में बि रहियो, शायदि चकवाल में बि रहियो। उन जिते जिते रहियो खुलियूं कचहरियूं हो कंदो रहियो ऐं उन्हनि जूं वीडियोज़ ठाहे रखंदो रहियो, ऐं उन सां गॾोगॾु हू सोशल मीडिया जो ईअं सम्झो पंजाब पुलिस में हिकिड़ो स्टार हुयो। तुम्हारा खुश रहो, ठीक है। ये जी बन्नू से ऑल द वे कहीं बस पे बैठे हैं रात को, मुझे मिलने आए। सोशल मीडिया जे इन्फ्लुएंस जे करे ई हुन जा परस्तार सिंध में बि तमामु घणा मौजूदु आहिनि। इहा मूंखे ख़बर तॾहिं पई जॾहिं मूं सिर्फ़ु अहमद मुईद्दीन DPO लिखी करे सर्च कयो त सभ खां वधीक पोस्टूं सिंध जे माण्हुनि जूं हुयूं। उन जे बारे में उनजो लेटर रखी, उनजो फ़ोटो रखी, बाबा हिन ही सिस्टम सां न हली सघियो, हुन इस्तीफ़ा ॾेई छॾी। हुन जेको आहे सो हिकिड़ो ईमानदार शख़्स पूरे सिस्टम में ईमानदार हुयो, पर उहो बि न हली सघियो। चौधरी जेको अहमद मुईद्दीन आहे उन जी सबबु छा आहे? उहा इस्तीफ़ा आहे, रिटायरमेंट आहे, छा ॻाल्हि आहे? जेकॾहिं लेटर कंहिं बि गौर सां पढ़ियो आहे त उहो बेसिकली इस्तीफ़ा न आहे, उहा आहे प्री मेच्योर रिटायरमेंट, यानी वक़्त खां अॻु रिटायरमेंट। इन जे बारे में केतिरनि ई माण्हुनि इहो बि तज़ियो कयो आहे त अहमद मुईद्दीन 19वीं ग्रेड जो ऑफिसर हुयो ऐं जंहिं रफ़्तार सां हू हली रहियो हुयो, इन ई तरीक़े सां हू ख़िदमत कंदो रहे हा त पंजाब जो IG त ज़रूरु लॻणो हुयो। उन सां गॾोगॾु उहो शोहरत जो जेको चस्को आहे, जंहिंखे असां चऊं शोहरत जो नशो, उहो ॾाढो ख़राबु आहे। उहो जंहिं पुलिस ऑफिसर खे लॻो, जंहिं फ़नकार खे लॻो, जंहिं सहाफ़ी खे लॻो, कंहिं बि माण्हू खे लॻो, उहो आर या पार कराईंदो आहे। ईअं ई अहमद मुईद्दीन उहो रोड सां गुज़रंदो हूंदो, ट्रकुनि जे पोयां पंहिंजा जेके आहिनि से फ़ोटो ॾिसंदो हूंदो, जीअं अताला ईसा खिलवी ऐं जलाल चांडे ॿियनि जा फ़ोटो लॻल आहिनि, त हिकु अधु ट्रकुनि जा हू उहो वीडियो ठाहे करे पंहिंजे हुन ते टिकटॉक ते रखंदो हुयो त ॾिसो माण्हू मूंसां केतिरो प्यार था कनि। ऐं हुन जे बारे में इहो बि चयो वेंदो त हू इन क़िस्म जा हू स्टंट जेके आहिनि उहो कंदो हुयो। ओचितो लही पियो किथे बाज़ार में, माण्हू अची विया, उन्हनि उन मथां गुल निशावर कया, इन क़िस्म जा बि वीडियोज़ रखंदो हुयो। बुनियादी तौर ते हू फ़ौज में लेफ्टिनेंट हुयो, उतां रिटायर थियण खां पोइ हुन CSS कई। CSS करण खां पोइ अहमद मुईद्दीन जेको आहे PSP ऑफिसर थी वियो। PSP ऑफिसर थियण खां पोइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हू डिप्यूट थींदो रहियो, पर जॾहिं DPO लॻो उन खां पोइ हू खुलियूं कचहरियूं कंदो रहियो ऐं खुलियूं कचहरियूं हुन जूं जेके आहिनि उहे मशहूरु थी वियूं। अहमद मुईद्दीन पंजाब पुलिस जो उहो ऑफिसर हो जंहिं हाफ फ्राए फुल फ्राए जे बारे में के वॾा क़िस्म जा दबंग ऐलान या दबंग वीडियोज़ कोन रखिया हुआ। हुन कॾहिं बि हथियारनि सां हुनजी वीडियोज़ शायदि ई का हुजे, छो त फोर्स में हुयो, ज़ाहिर हथियार सां त को हुजे, पर शायदि ई हुनजी तव्हां ॾिठी हूंदी। हुन जूं जेके वीडियोज़ आहिनि, हुन जूं जेके खुलियूं कचहरियूं आहिनि, उन्हनि जे बुनियाद ते हुयूं समूरियूं वीडियोज़। जिते बि वेंदो हुयो खुलियूं कचहरियूं कंदो, बीठे बीठे किथे उते माण्हुनि सां ऑर्डर कंदो हुयो, ऐं उन ऑर्डरनि जे करे फैन क्लब आहे उहा वधंदी वई। हिन जा फैन्स तमामु घणे मुल्क जी, छो त उहो उर्दू में रखंदो हुयो त मुल्की सतह ते हू थींदो वियो। ऐं केतिरनि त सिंध माण्हुनि इहो बि लिखियो त काश सिंध में बि को अहिड़ो अहमद मुईद्दीन जहिड़ो ऑफिसर हुजे जेको पब्लिक खे इंसाफ़ ॾियारे सघे। माण्हुनि खे इहा ख़बर घटि हुई त सिंध में जेके हिन वक़्त जा ऑफिसर लॻल आहिनि, ज़िलई पुलिस ऑफिसर, उहे त भोतारनि सरदारनि खे स्टेज ते ई जलसनि में अची चाहियूं था प्यारनि वीचारा। उन्हनि जी हालत त अलॻि आहे, उन्हनि ते वरी कॾहिं ॿी बैठक में ॻाल्हाईंदासीं। पर फ़िलहालु अहमद मुईद्दीन ते ॻाल्हायूं था त हुनजी फैमिली जो तालुक़ बि फोर्सिस में आहे, यानी हुनजो वालिद साहब जेको आहे उहो बि मुईद्दीन नौमान जेको आहे उहो रेंजर्स अकेडमी जो पहिरियों फर्स्ट कमांडेंट रहियो। ऐं इन तरह सां हिन बि फ़ौज में जॉइन कयो। के माण्हू चवनि था त हू नेवी में हुयो, ख़बर न आहे हू नेवी में हुयो या किथे हुयो, पर फ़ौज में ज़रूरु हुयो। ऐं फ़ौज सर्विसिस में रिटायर थियण खां पोइ हू पुलिस में आयो, ऐं पुलिस में अचण खां पोइ हुन सर्व कयो। हिन वक़्तु हुनजो दोस्त आहे, उहो बि सर्विसिस मां रिटायर थियल आहे, शावेज़ अहमद। हुनजी ताज़ी जेका आहे सा उहा वीडियो रखी त मुईद्दीन मूंसां गॾु आहे। हुनजे मौत बाबति ग़लति ख़बरूं फैलायूं पियूं वञनि। कुझु माण्हुनि वरी शरारतनि
सोशल मीडिया ते इहे फैलाए छॾियो त हुनजो मौत थी विया, गुल बुल हुन ते हारनि पिया, पर इहा हिकिड़ी पूरी ख़बर हुई। ख़बर असुल इहा हुई त पहिरियां हुन अप्लाई कयो हुयो एक्स पाकिस्तान लीव लाइ, छो त हू कैनेडा जो शहरी हुयो ऐं कैनेडा में हुनखे वञिणो हुयो, त उहा हुनजी मंज़ूर थी हुई। पर उनखां पोइ हुन माइंड चेंज कयो ऐं उनखां पोइ हुन प्रीमेच्योर रिटायरमेंट वरिती। प्रीमेच्योर रिटायरमेंट ईअं हूंदी आहे त रिटायरमेंट एज खां पहिरियां ई वठिजे। अहमद मुहिद्दीन हिन वक़्तु कैनेडा में छा कंदो उन ते त बाद में ॻाल्हायूं था, पर तव्हांखे ॿुधायां त खुली कचहरीअ जो रवाजु जेको आहे उहो सिंध में बि जाम हुयो। उन ज़माने जी जॾहिं आउं ॻाल्हि कयां थो त उन वक़्त में सखर में आउं पाण कावश अख़बार में कमु कंदो हुयुसि। अख़बार ज़ाहिर आहे काविशी एसपिन खे कवरेज ॾींदी हुई, त हुन वक़्तु आउं हुनजो नालो नथो वठां, तमामु मोज़िज़ माण्हू आहे, हाणे त शायदि रिटायरमेंट वठी चुको आहे। उन वक़्तु हुनजी पहिरीं पोस्टिंग हुई सखर में ऐं उहो चाहींदो हुयो त इन तरह जी कवरेज हुनखे कावश में मिले। उन वक़्तु सोशल मीडिया कोन हुई, पर उनजे बावजूदि हू कॾहिं कॾहिं राति जो देरि सां जेको आहे सो गाॾी खणी निकिरंदो हुयो त बाबा ऐं मूंखे ज़रूरु फ़ोन कंदो, छो त हुनखे कावश जो रिपोर्ट खपंदो हो त हुनजी कवरेज करे ऐं ॾिसे त छा आहे। पुलिस जे गाॾी में खणी करे उहो रवानो थींदो, ॿुधाईंदो निसार ॾिस मूं केतिरा रिफॉर्म्स आंदा आहिनि, हीअ चांहि ऐं पराठो ऐं राति जो जेके बि ड्यूटीअ ते अहलकार हूंदा आहिनि उन्हनि खे ज़रूरु ॾींदो आहियां। इहे चांहि पराठे जी कवरेज कंदा कंदा असां पनिया किल जे भरिसां जॾहिं पहुतासीं दुबर वारे थाणे वटूं त ओचितो नेशनल हाईवे ते फायरिंग थी वई। फायरिंग जो थी वई त असां ज़ाहिर बीठासीं, उनखां पोइ कुझु मुक़ाबलो थियो, पर हिन जे पंहिंजे स्कॉट पंहिंजे ऑफिसर हिननि खे चयो सर तव्हां वापसि वञो त बहितर आहे। उनखां पोइ हुनजे ऑफिस में अचणु वञणु मुंहिंजो त थींदो हुयो ऐं खुली कचहरीअ जी जेका मूं ॻाल्हि कई उहे खुली कचहरी ज़रूरु कंदा हुआ। ऐं उन ज़माने में वॾेरनि भोतारनि जेके बि पाथारीदार हुआ उन्हनि जे ख़िलाफ़ इन क़िस्म जा ऑफिसर तमामु घणो जेको आहे सो तेज़ी सां कमु कंदा हुआ। रोहिड़ीअ में कंहिं भोतार जी जेका सुरेत रहंदी हुई उन वेचारीअ खे बि उनजे भाइरनि खे उनखे उन्हनि अरेस्ट कयो हुयो त उहो भोतार छो त उते ईंदो हुयो उन करे जीअं उनखे हथु करे सघनि। उनजी बांह मरोड़ण लाइ ज़ाहिर आहे कंहिं बि भोतार हुजे सरदार हुजे, तव्हां पाण ॿुधो आहे सिंधीअ में त भली केॾो बि कंधार हुजे पर आशिक़ मजबूर आहे, त उहो आशिक़ हुए भोतार त ईंदो हूंदो, पोइ उनखे टूल करे उन सुरेत जेका विहारियल हुई उनजी औरत उनखे इस्तेमालु कंदा हुआ। उनखां सवाइ खुली कचहरीअ में अहिड़ा ऑर्डर्स ॾींदा हुआ जेके हाणे अहमद मुहिद्दीन जा तव्हां ॿुधो था बाक़ाइदे उन थियो न। ऐं उहो ई ऑफिसर इन करे मूंखे यादि आयो जो हू चवंदो त ॾिसो ॾिसा हिन वक़्तु मूंसां फलाणा भोतार जेके आहिनि वॾेरा उहे कावड़ियल आहिनि। मूं चयो छाजे करे? हुन चयो कावड़ियल इन करे आहिनि जो उन्हनि जे बंगलनि ते जेके माण्हू ईंदा हुआ हाणे उहे मुंहिंजे ऑफिस अचनि था दांह खणी ऐं उन्हनि जो तदारक थिए थो, उनजे करे ई मूं वटि अचनि था। त एसएचओस में आउं मेरिट ते लॻायां थो, उहे कमु कनि था, उनजे करे माण्हू भोतारनि जूं जेके ओताकूं आहिनि उन्हनि तरफ़ नथा वञनि। हुनजा उहे लफ़्ज़ मूंखे अञा ताईं यादि आहिनि त हुन चयो त मुंहिंजे खुली कचहरियुनि जे करे भोतारनि जूं ओताकूं जेके आहिनि भोतारनि जा फ़ैसिला उहे वीरान थी विया आहिनि ऐं उहे समूरा मामला मां थो हल कयां। तव्हां ॾिठो हूंदो आमतौर ते पुलिस वटि माण्हू कंप्लेन अक्सर कहिड़ी खणी वेंदा आहिनि, अक्सर सिविलियन मामला हूंदा आहिनि। मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो थी वियो आहे, फलाणो मूंखे जॻह नथो ठाहिण ॾिए, फलाणे माण्हू मूंखे जेका सो घर में मुंहिंजो सामान पियल आहे, बेवा औरत आहे उहा अची वई। जिन मामलनि में ही मुहिद्दीन जेको आहे मशहूरु थियो उहो इन करे मशहूरु थियो, हुन चयो साईं मुंहिंजो लोटर रक्षा चोरी थी वियो आहे। हुन चयो अच्छा चोरी थी आहे, बाक़ाइदे ड्रामाई अंदाज़ में हुन चयो चोरी थी आहे। पोइ हाणे छा थो करे दिहाड़ी मज़दूरी, चई हाणे त मां बेरोज़गार आहियां। उन महिल ई एसएचओ खे चई बाबा हिनखे लोटर शाम ताईं वठी ॾियो, लोटर वठी ॾियो, 1 लख रुपए में ईंदो आहे, 1 लख रुपया हिनखे ॾियो शाम ताईं, एसएचओ साहिबु हिनखे ॾियो, बाक़ी चोर असां बाद में पकड़ींदासीं, पहिरियों त रोज़गार कर। हाणे अहिड़े क़िस्म जा जेके कम आहिनि न ऐं उते जो उते ऑर्डर्स, इहो इन अवाम जूं दिलियूं खटण वारी ॻाल्हि हूंदी आहे। को माण्हू आयो बहाड़ी वियो साईं मुंहिंजूं 2 मीहूं चोरी थी वियूं आहिनि, पीरसन मुड़ुसु हुयो। हुन चयो वॾी ॻाल्हि थी, पोइ तुंहिंजो त सॼो गुज़र सफ़र इन्हनि ते हूंदो। चई हा साईं मुंहिंजो इहे 2 मीहूं हुयूं, हुनजो खीरो ऐं खपाईंदो हुउसि। उन महिल एसएचओ साहिबु 2 मीहूं हिनखे वठी ॾियो, चलो 2 महीना नथा वठी 1 में वठी ॾियो, बक़ाया मूंखां वठी ॾियो। या वरी कंहिंखे जेकॾहिं उन महिल ई कंपनसेट करिणो आहे पंहिंजे स्टाफ खां पुछंदो पैसा आहिनि खपी आहे, चई आहिनि, हा चलो 1 लख रुपया हिनखे ॾेई छॾियो। इन क़िस्म जा जेके खुली कचहरी में फ़ैसिला ऐं यकठक ऐं उहे वरी रिकॉर्ड करे उन्हनि जा क्लिप्स सोशल मीडिया ते रखणु, इन सां अहमद मुहिद्दीन जी तमामु घणी जेका असां पज़ीराई थी। न त आमतौर ते पंजाब में या ॿियनि सूबनि में पुलिस ऑफिसरनि जी एतिरी पज़ीराई घटि थींदी आहे। पुलिस ऑफिसरनि जी बल्कि सिंध में त पज़ीराई इन हद ताईं वधियल आहे जो माण्हू हाणे उनखे ख़ुशामंद चवणु लॻा आहिनि, चापलूसी चवणु लॻा आहिनि। जो को बि नओं एसपी अचे मसथो, को बि नओं डीपीओ अचे मसथो, सिंध में त एसएसपीज़ आहिनि ऑफिस में या वेहे मसथो त चंद हिकिड़ा बदनाम ज़माना जेके चापलूस आहिनि उहे हार खणियो पहुची था वञनि, सिंधी टोपियूं अजरक खणियो पहुची था वञनि, गुलनि जी वर्खा था कनि। बाबा उन कयो छा आहे? पहिरियां उनजी कारकर्दगी त ॾिसो, उनखे वेहण त ॾियो सीट ते, उथंदे ई तव्हां जेको आहे सो शुरू थी था वञो। त इन चापलूसी कल्चर खे जेको आहे सो उहो ख़तमु करण जे लाइ इहो ट्रेंड बि ज़रूरी आहे त माण्हू उनखे कमु करणु ॾियनि।
पहिरियां रिज़ल्ट ॾियो, उनखां पोइ जॾहिं रुख़सत हू थिए थो त उनखे जीअं अहमद मुहिद्दीन खे सभिनी रुख़सत कयो त बाबा गुल वुल हार जेको बि आहे, पर उते शुक्र आहे इहो टोपी कल्चर ऐं अजरक वजरक पाराइण जो रवाजु न आहे पंजाब में। सिंध में आउं तव्हांखे ॿुधायां त सिंध में जंहिं वक़्तु मसूद बंगश जेको SSP हूंदो हुयो, सिंध में हाफ़ फ्राए फुल फ्राए जे बारे में वॾो नालो तमामु, ऐं उनखे सभु इहे लिखंदा हुआ दोस्त असांजा दबंग पुलिस ऑफिसर। नो डाउट हुनजे क्वेश्चन सां अमन अमान जी सूरत हाल कुझु बहितर थी, पर मौलाना असद खोड़े जहिड़ा माण्हू जेको आहे सो उहे पंहिंजे ज़ाहिर हू कॉमेडियन मौलाना आहे, पर उहे बि पंहिंजे इन्हनि में तकरीर में चवंदो हुयो त बाबा जिते किथे जेको आहे सो मसूद बंगश लॻे त उनखां पोइ को अमुन थी। हाणे तव्हांखे ख़बर आहे त मसूद बंगश किथे आहे? KPK में मर्दान जो DPO आहे, पर कंहिं बि मर्दान जी न्यूज़ सर्च करे ॾिसो, कंहिं माण्हू उते न रखियो आहे त हीउ को दबंग असांजे इलाइक़े में ऑफिसर लॻल आहे, हीउ लॻल आहे, हू लॻल आहे। नेवर। इन क़िस्म जी ख़ुशामंद चापलूसी अलाए छो असां वटि सिर्फ़ु सिंध में आहे, पर न त पुलिस आहे उहो कमु कंदी रहंदी पंहिंजो। ॿियो जेको मूं तव्हांखे ॿुधायो त उते थाणो कल्चर, अमन मुहिद्दीन खां हटी करे था ॻाल्हायूं, थाणो कल्चर किथे बि अञा ताईं चेंज न थियो आहे। अफ़सोस इहो आहे, भले रिफॉर्म्स आणियो, खुलियूं कचहरियूं कयो, पर जेसि ताईं थाणो कल्चर चेंज नथो थिए। थाणे जो उहो कल्चर जंहिंमें हिकु मुलज़िम खे, जेको अञा मुजरिम बि न आहे, मुलज़िम खे जेको आहे सो ॾोह बासराइण जे लाइ उनजे नक जे नास हिन में तेल विझो, गासलेट विझो, उन सां गॾोगॾु जेको आहे सो इहो मिलाए करे मुख़्तलिफ़ थाणो कल्चर बदकिस्मती सां चेंज न थी सघियो आहे। थाणो कल्चर भले पंजाब जो हुजे, सिंध जो हुजे, उहो बदकिस्मती सां चेंज न थी सघियो आहे। थाणे कल्चर में अञा बि जेके मुलज़िम आहिनि, जेके सिर्फ़ु अञा मुलज़िम आहिनि, मुजरिम न थिया आहिनि, उन्हनि जे बि नक में चुन जो पाणी, नसवार जो पाणी विझी करे, उन्हनि जे मक़द में जेको आहे सो पेट्रोल विझी करे, उन्हनि खां सचूं कराइण जो, मिर्च विझी करे सचूं कराइण जो, लतर हणी करे सचूं कराइण जो रवाजु अञा ताईं आहे। थाणनि जे अंदरि औरतुनि मर्दनि सां ज़ुल्म अञा ताईं आहे। हिन वक़्तु जंहिं वक़्तु पाण ॻाल्हायूं था, उन वक़्तु डान जी रिपोर्ट आहे त लाहौर जे थाणे जे अंदरि हिकु ASI पारां औरत सां ज़बरदस्ती ज़ना कई वई, यानी उन्हनि जो रेप कयो वियो, जंहिंखां पोइ उतां जे DI जी नोटिस वठी करे पूरे थाणे खे सस्पेंड करे छॾियो। त इहो जेको थाणा कल्चर आहे उहो त चेंज न थियो आहे। थाणे कल्चर ऐं सूबेदार खे उहा मस्ती आहे जो हिन वक़्तु मां सम्झां थो कंहिं शरीफ़ माण्हूअ जो उन जे अॻियां वेहण बि मजाल आहे जो हू वेही सघे। हेड सुलेमान की जी ॻाल्हि कयूं त उतां जो 18 ग्रेड जो फिशरीज़ डिपार्टमेंट जो ऑफिसर थाणे में अंदरि वियो त उन जूं मच्छूं चोरी थी वेंदियूं, त उते तलाव आहे फिशरीज़ डिपार्टमेंट जा 18 ग्रेड जो ऑफिसर शिकायत खणी वियो। हुननि खे चवनि त बाबा SHO साहब न आहे, शाम ईंदो। हू वीचारो वेही रहियो, चयो भला 2-3 कलाक वेहां थो, जेसि ताईं अचे उनखां पोइ FIR थींदी। हू वेठो, शाम जो SHO साहब आयो, हुन ॾिठो त संदसि ऑफिस में 18 ग्रेड जो ऑफिसर टंग ते चाढ़े वेठो आहे। हुनजो ॾोह ऑफिसर जो इहो टंग ते चाढ़े वेठो आहे। हुनखे चयो तूं केरु आहे? मुंहिंजे ऑफिस में टंग ते चाढ़े वेठो आहे। हुन चयो मां 18 ग्रेड ऑफिसर आहियां। स्टाफ खे सर करे चई हिनखे 18 लितर आणो, 18 सचू पुतराणो, 18 ग्रेड ऑफिसर आहे, 18 आणोसि। इहो आहे थाणो कल्चर, जेको अॼु बि केतिरनि ई माण्हुनि लाइ तशदुद जो निशानी बणियल आहे। भले हुनखे तव्हां केतिरो बि सिंगारियो, बिल्डिंगुनि खे, उते कंप्यूटर आणियो, उते कैमराऊं आणियो, उते AC वग़ैरह रूम्स रखो, पर उन खे जेसि ताईं सिविलाइज़्ड मुआशिरे जी आहे, छो त थाणे ते माण्हू वञे थो शिकायत खणी। थाणो भउ या डप जो नालो त न हुजणु घुरिजे न। थाणो त अहिड़ी जॻह हुजणु घुरिजे जिते माण्हू शिकायत करणु वञे थो, दर्ज कराइणु वञे थो। त उन थाणे कल्चर खे जेसि ताईं चेंज न कयो वेंदो, केतिरा बि दबंग ऑफिसर अचनि, हीअ जीअं अहमद मुहिद्दीन जी ॻाल्हि कईसीं, उहो अचे। सिंध में त वरी अलॻि जहान आहे न। अहमद मुहिद्दीन वांगुरु को हिकिड़ो SSP अहिड़ियूं ओपन कचहरियूं करे सोशल मीडिया ते नथो रखे। सोशल मीडिया यूज़ सभु पुलिस वारा कनि था। सिंध पुलिस जा ऑफिसर बि सोशल मीडिया यूज़ कनि था, सिंध पुलिस जा सिपाही। सिंध पुलिस जूं औरत जेके लेडी पुलिस एहलकार आहिनि, दादू जी त हिकिड़ी लेडी पुलिस एहलकार आहे, उहा खामखा जो कलाशनकोफ खणी डोड़ंदी वतंदी आहे, इहो रुमाल खणी करे ॿधी, जेको फ़लस्तीनी रुमाल आहे। मैडम अल मीज़ान ऑपरेशन जे बारे में तव्हां छा चवंदा? पाण कमान पैदा कयो ऐं मुख़्तलिफ़ इहे इन क़िस्म जा ऑपरेशन तव्हां भले कयो, पर माण्हुनि खे रिलीफ केतिरो था ॾियो? इहे हिकिड़ा स्टंट ठाहिण, वीडियोज़ ठाहिण, हा ठीकु आहे, कमु करिणो आहे ईअं ई कयो, अहमद मुहिद्दीन वांगुरु कमु कयो, जंहिं घटि में घटि भले पंहिंजे फेम ख़ातिर ई कयो, पर ओपन कचहरियूं कयूं। ऐं चैलेंज त नथो करियां, पर मुंहिंजी ख़्वाहिश आहे त सिंध जो को न को पुलिस ऑफिसर अहिड़ियूं ओपन कचहरियूं ज़रूरु करे जेके लाइव हुजनि, उन्हनि जा टुकड़ा कटे सोशल मीडिया ते बि रखनि, त माण्हुनि खे ख़बर पए त असां वटि सिंध में बि को न को अहमद मुहिद्दीन आहे। पोइ अॻिते हली बि 19वें ग्रेड में जॾहिं हू पहुचे त भले इस्तीफ़ा न ॾिए, अॻिते वधे, पर घटि में घटि इहो त किरदारु अदा करे त माण्हुनि में अवेयरनेस अचे त को न को पुलिस ऑफिसर कानून जे मुताबिक़ अवाम जे पासे बि आहे। बाक़ी ज़ुल्म ऐं जबर जे पासे त हर पुलिस ऑफिसर आहे, पर अवाम जे पासे बि को माण्हू आहे। अवामी अंदाज़ जेको आहे उहो अपनाइण जे करे
अहमद मुहिद्दीन खे एतिरी पज़ीराई एतिरी इज़त मिली जो हुन जे कैनेडा वञण ते, हू कैनेडा जो शहरी आहे हिन वक़्तु, हुनजी पूरी फैमिली कैनेडा में आहे, हू पाण बि वञणु पियो चाहे। पहिरियां हुन जेका साल जी 2 सालनि जी लीव थींदी आहे उहा बि वरिती, पर इन ई लेटर में तव्हां ॾिसंदव गौर सां पढ़ंदव त इन ई लेटर में हुनजो लिखियलु आहे त एक्स पाकिस्तान लीव जेका हुन वरिती उहो अनअवेल्ड पोर्शन आहे हुनजो ऑन हाफ एवरेज पे इज़ कैंसल्ड। उहा हुनजी मंज़ूर थी हुई त अधु जेका पघार आहे उहा हुनखे मिलंदी ऐं हू भली ॿाहिरि वञे, एक्स पाकिस्तान लीव हुनखे मिली हुई, पर शायदि हुनजो माइंड चेंज थी वियो। ऐं हाणे जेका नई वीडियो ॿुधायोमांव तव्हांखे त हुनजो दोस्त आहे शावेज़ अहमद, हुन इहो ठाहियो आहे त असां गॾिजी करे को नओं कमु कंदासीं ऐं नए कम जे लाइ तव्हां इंतज़ारु कयो। सो लेट्स सी त अहमद मुहिद्दीन कहिड़ो कमु करे थो ऐं पुलिस डिपार्टमेंट खां हटी करे कहिड़ो कमु थो करे। बहरहाल सोशल मीडिया ते माण्हू अहमद मुहिद्दीन खे ज़रूरु यादि कंदा, छो त हू पंहिंजे ओपन कचहरियुनि जे ज़रिए तुर्त जेको फ़ैसिला करण में तमामु घणो माहिर हुयो ऐं उन सां गॾोगॾु वीडियो ठाहे अपलोड करण जो बि माहिर हो। अॼोके विलाग में एतिरो ई, वरी कंहिं ॿिए विलाग में ॿिए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अला वाही।